अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये है असांजे ॻोठ जी सरकारी अस्पताल जेका 1996 में तैयार कई वई हुई। हिन में मुख़्तलिफ़ डॉक्टर हूंदा हुआ ऐं 24 कलाक सर्विस जो हिसाब हूंदो हुयो। हाणे हिन वक़्तु 2024 हले पियो, ठीक, कोई भी डॉक्टर न रहंदो आहे ऐं हिन जी हालत ॾिसो तव्हां केॾी बेकार थी वई आहे। हाणे हीअ ॾिसो था न, हीअ चौधारी हिननि खे दीवारूं हुयूं। इहो साम्हूं ॿियो नंबर गेट आहे, इहो सिर्फ़ु पिलरनि ते बीठो आहे, बाक़ी सभु भितूं किरी पियूं आहिनि। कोई बि हिते ॾिसण वारो न आहे, हर को पंहिंजे मतिलब वारो आहे। साम्हूं मेन गेट आहे, सिर्फ़ु चौधारी दीवारूं खपी वियूं आहिनि। ईअं सम्झो त माण्हू भञी ड्राए विया। साम्हूं इहो मेन गेट आहे, बसि इहो ई इन जा पिलर अलाए कीअं बीठा आहिनि, न त इहो माण्हू खणी वञनि। हाणे हीउ ॿियो गेट आहे, हिन जूं दीवारूं हाणे बसि कुझु अरसो थियो आहे त हीअ किरी पियूं आहिनि। ॾिसो हालत ॾिसो तव्हां पाण। ऐं हेॾे हीअ वरी माना इहो कमु बचियो आहे जो हाणे जिते दवाऊं डॉक्टरियाणियूं इहे वेहंदियूं आहिनि, बसि इहो पोर्शन ई हिननि में सेटअप में आंदो आहे बसि। ऐं हिन जी बजट केॾी हूंदी असांखे अंदाज़ो न आहे, बहरहाल हिन जी बजट तमामु घणी हूंदी, जेका ईंदी हूंदी उहे मथे ऑफिसर खाईंदा। हुन सां गॾु इहे साम्हूं ॾिसो लिखियलु आहे बुनियादी मर्कज़ हुसैनाबाद। हाणे हीअ हिननि कमु नई सही करायो आहे, बुनियादी सिहत मर्कज़ हुसैनाबाद। हीअ साम्हूं कमु थियलु आहे, बसि इहो ई, बाक़ी सभु कमु खटारो लॻो पियो आहे। खाई विया पैसा माण्हू। हीअ ॾिसो, हेॾां बि दवाऊं मिलंदियूं, साम्हूं वॉशरूम वग़ैरह आहिनि, पुराणे दौर जूं ठहियल आहिनि। हिते घणो कमु हलंदो हुआ। हाणे इहो साम्हूं इहो आयो आहे चौकीदार, इहो झले थो मूंखे त न भरे तमुंहिंजी, डॉक्टरनि झलियो आहे। कमु ॾिसो न, हीअ ॾिसो हालत। हीअ हाणे नहीं सरकारी अस्पताल आहे, नहीं हेॾी बजट। हाणे कुता सुता पिया आहिनि हिन में सुबुह जो। हीअ मेन गेट आहे, मेन गेट ॾिसो, इहे पासा टके जो कमु थियल। हाणे बसि निकिरूं था। ऐं हाणे इहो सिक्योरिटी वारो बीठो आहे जेको मथे, इहो घटि वधि ॻाल्हाए हरबरो सही कोन आहे। अॻिते हलूं, अॻिते हली त हीअ साम्हूं गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हुसैनाबाद आहे। ऐं हाणे ही वञूं पिया पाण मेन हाईवे ते। असांजी ख़ूबसूरत माना घिटी आहे मेन, जेका वञी हाईवे ते पुॼंदी आहे। हाणे वञूं पिया पाण पंहिंजे कम ते। हे साम्हूं दुकान आहिनि। अॻिते हली ॾिसो तव्हां, सुहिणो केॾो माना लुक आहे हिन घिटीअ जो, मेन रस्ते जो। चौधारी बाग, खजूं, हुन सां गॾु साम्हूं टारियूं खजुनि जा बाग। केॾो सुहिणो रस्तो आहे ॾिसो, तमामु बहितरीनु ऐं लुकिंगदार। कणकूं, खजुनि जो बाग केॾो सुहिणो थो लॻे, ख़ूबसूरत, तमामु बहितरीनु। ऐं हेठि कणक पोखियल आहे, जेका हिन वक़्तु तयारु न थी आहे। कुझु तयारु थी वई आहे, कुझु ज़बरदस्त नज़ारा आहिनि। उमेदु कयां थो तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो। पसंदि आयो त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। ठीकु आहे दोस्तों, इंशाअल्लाह नई वीडियो